नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे कंदकोट मां ख़बर ॾींदा हलूं त कंदकोट में डिप्टी कमिश्नर मनवर अली मिठाणी सिहत तइलीम खाद खुराक वारी शयुनि जो अघनि जो जाइज़ो वठण जे लाइ ज़िले जे अस्पताल, स्कूल, लाइब्रेरी ऐं शहर जा दौरा कामोरनि खे हिदायत जारी कयूं आहिनि। सिविल अस्पताल में दवाउनि, कोरोना वैक्सीन, डॉक्टरनि जी मौजूदगी बाबति DHO खां ॼाण वरिती। इन मौक़े ते संदसि चवणो त सिहत बुनियादी हक़ आहे। ज़िले कश्मीर जे मननी डॉक्टरनि खे घुर्जे त सिहत हवाले सां अवाम खे रिलीफ ॾियनि ऐं पंहिंजी हाज़िरी खे यकीनी बणाइनि। इन में कंहिं बि क़िस्म जी कोताही बर्दाश्त न कई वेंदी। ॿिए पासे डिप्टी कमिश्नर कंदकोट शहर जे दुकान ऐं मार्केटनि जो अचानक दौरो कयो, खाद खुराक वारी शयुनि जे अघनि जो जाइज़ो वरितो। इन मौक़े ते डिप्टी कमिश्नर शहर जे मार्केटनि जो दौरो कंदे दुकानदारनि ऐं वापारियुनि खे हिदायत कई त हर रोज़ इस्तेमाल थींदड़ शयुनि जी मुक़ररु थियल अघनि जा लिस्ट मुनासिब जॻह ते लॻाए इन मुताबिक़ शयूं वेकिरो ऐं रोज़मर्रा शयूं ज़ख़ीरो कंदड़नि खिलाफ़ कानूनी कार्रवाई कई वेंदी। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।